करियूं कराची खां। कराची जे नुमाइश चौरंगी के पुलिस कड़ो चाढ़े छॾियो आहे। पीटीआई जा कारकुन सख़्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि। पुलिस ऐं कारकुननि में चक्रियुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। कराची जे नुमाइश चौरंगी के पुलिस कड़ो चाढ़े छॾियो आहे। पीटीआई जा कारकुन सख़्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे नुमाइश चौरंगी के पुलिस कड़ो चाढ़े छॾियो आहे। पीटीआई जा कारकुन सख़्त नारेबाज़ी करे रहिया आहिनि। पुलिस ऐं कारकुननि में चक्रियुनि जो सिलसिलो जारी आहे। इन हवाले सां कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, हिन वक़्तु नुमाइश चौरंगी ते पुलिस पारां मुख़्तलिफ़ जेके रोड नुमाइश चौरंगी तां ईंदड़ आहिनि ऐं उन्हनि जा ख़ारिजी रोड आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि करे छॾिया आहिनि। जो ॿिए पासे पीटीआई जी कारकुननि पारां छिती नारेबाज़ी करे जेको नुमाइश चौरंगी अचण वारो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हिन वक़्तु गिरफ़्तारियूं पिणु जेको थी रहियूं आहिनि। तक़रीबन 10 कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि, जिन खे उते ई छॾियो पियो वञे ऐं उन्हनि में औरतूं पिणु शामिल हुयूं। गिरफ़्तार थियण खां पोइ औरतुनि खे पिणु जेको आहे सो उते विहारियो वियो आहे ऐं ख़ासि तौर ते गिरफ़्तार थियल कारकुन आहिनि उन्हनि खे इहो पिणु चयो आहे त जेके तव्हां नुमाइश चौरंगी ते वेंदव त तव्हांखे हिकु भेरो ॿीहर गिरफ़्तार कयो वेंदो। तंहिंखां पोइ उन्हनि खे रस्तनि खां जेको आहे ॿाहिरि कढी ऐं कड़ो चाढ़े छॾियो आहे। हिन वक़्तु नुमाइश चौरंगी ते औरतुनि जो तइदाद वधीक आहे ऐं औरतूं जेको आहे सो नारेबाज़ी करे रहिया आहिनि। हीअ औरतूं पीटीआई जी कारकुन आहिनि जेके जेको आहे सो पीटीआई जी हिमायत में नारेबाज़ी कंदे जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध गवर्नमेंट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई पई वञे। मां इहो पिणु वाज़े कंदो आहियां त हिन वक़्तु एसएसपी ईस्ट इब्राहिम शिराज़ी जे ॻाल्हि कंदे धरती टीवी खे ॿुधायो आहे त का बि गिरफ़्तारी न थी आहे। हिन वक़्तु जेके माण्हू पकड़िया पिया वञनि उन्हनि खे जेको आहे नुमाइश चौरंगी खां ॿाहिरि फिटो कयो पियो वञे। उन खां पोइ उन्हनि खे इहा वार्निंग ॾिनी पई वञे त नुमाइश चौरंगी ते तव्हांजो जेको आहे बीहण ऐं एहतियात करणु न ॾिनो वेंदो, तंहिं करे तव्हां पंहिंजे रस्तनि सां हलिया वञो। उन खां पोइ एसएसपी इहो पिणु ॿुधायो आहे त हिन वक़्तु ताईं जेके औरतुनि खे गिरफ़्तार न कयो आहे, सिर्फ़ु औरतुनि खे उन नुमाइश चौरंगी वारे साइड खां हटाए करे ॿाहिरि निकाले ॾिनी वई आहे। जॾहिं त मां इहो पिणु वाज़े कंदो आहियां त हिन वक़्तु एसएसपी ईस्ट जेको आहे समेत एसपी जमशेद ऐं एसपी गुलशन उहे पिणु मौजूदु आहिनि। ॿिए पासे एसएसपी जा सर्वनि जी तइदाद में जेके कारकुन आहिनि उहे पिणु हेडक्वाटर जा पिणु एसएसपी हेडक्वाटर पहुतल आहिनि। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ जेको आहे सो कानून लागू कंदड़ जा इदारा जा पिणु जेको आहे सो उहे एहलकार हिते पहुतल आहिनि। जी अब्दुल्ला, इहो त ॿुधाईंदा हलो त छा पीटीआई जेके औरत कारकुन आहिनि इन्हनि सां को अणवंदड़ वाक़ियो त पेश न आयो आहे? न बिल्कुलु हिन वक़्तु का बि अहिड़ी अणवंदड़ वाक़े जी सूरत ॾाढा सघी आहे, छाकाणि त तक़रीबन 20 जी तादाद में औरतूं आयूं हुयूं जिन खे पुलिस जेको आहे हितां खणी करे उहे पुलिस जी लेडी एहलकार आहिनि जेके हिननि खे हटाइनि पियूं ऐं ख़ासि तौर ते जेके पुलिस अटाला आहिनि उन्हनि में एसएसजी कमांडोज़ उहे औरतूं आहिनि। कमांडोज़ औरतुनि सिर्फ़ु औरतुनि खे जेको आहे नुमाइश चौरंगी खां कढी करे ॿाहिरि जेको आहे सो करे छॾियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु नुमाइश मेन चौरंगी ते कुझु औरतूं अञा ताईं एहतियात करे रहियूं आहिनि, नारेबाज़ी करे रहियूं आहिनि, पर उन्हनि खे पुलिस जी औरतुनि पारां जेको आहे उन्हनि खे ॿाहिरि कढे पियो वञे। ठीकु आहे अब्दुल्ला, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।